वरी मेहरबानी आलिया। असल में मुझे 12 अप्रैल ते हूंदो आहे सालगिरह, जेका घर में मूंखे ॿारनि ट्रीट ॾिनी ऐं जेको पंहिंजो लॾो पाड़े ते ग्रुप आहे उन ग्रुप में तव्हां चयो त असां ईंदासीं त तव्हांजो सालगिरह जो केक कटींदासीं। हुनजे लाइ तव्हां सभिनी जूं वॾी महिरबानी, पूरे सेट वारनि जूं दोस्तनि जूं जेके आहियो करो। भाशिक मौजूद है उनका पूछता लुत्फ ॾाढो गंद कयो तकड़ न कयो मोमनो टिशू को खणी वठो। भाऊ विशाल समोसा हिन धरती जो सीनियर आर्टिस्ट दोस्तन के ॿुधायो रहा वो कैसेट दौर जंहिंमें इंडिया का उन दौर जो लक्ष्मीकांत प्यारेलाल लता मंगेशकर जो ऑडियो आवाज़ जब थींदो उन दौर में असांजी सिंध जो अज़ीम सितारो विशाल समोसा पंहिंजे फन ज़रिए सिंध वासियुनि खे लुत्फ़ अंदोज़ कंदो। ही असांजा लीजेंडरी आर्टिस्ट आहिनि जेके फन सां भाॻियल आहिनि, जुनून जी हद ताईं इश्क था करनि पिया ऐं अलाह पाक हिननि खे पंहिंजो उन तरीक़े जो मेराज ॾिनो आहे। सिंध वासियुनि जी दिलनि में हिननि पंहिंजी जॻह ठाही आहे ऐं हिननि ॾे इहो बि क्रेडिट आहे न सिर्फ़ु पाण पर हिननि नवनि आर्टिस्टनि खे बि अॻिते आंदो आहे ऐं सिंध जो जेको जदीद फ़न आहे उन में उभरंदड़ सितारनि खे बाक़ाइदे चांस ॾिनो आहे। मुंहिंजी दुआ आहे त अलाह पाक हिननि जो सायो असांजे मथां हमेशह सलामत रखे, ईअं ई आर्ट जी ख़िदमत कंदा रहनि ऐं असां हिन जी सालगिरह मल्हाईंदा रहूं। निसार सोलंकी साहब लफ़्ज़ इन मौके ते मां इहो वरी यादि अची वियो उहा ॻाल्हि कंदुमि त मुंहिंजे लाइफ जी पहिरीं ऑडियो कैसेट भाऊ बिशारत समय कराई ऐं रस्ते में मिलियो। मां चई हेॾा हिकु कैसेट खणी आ तुंहिंजो आवाज़ हुजे। साउंड क्राफ्ट स्टूडियो मूंखे यादि आहे कराची में, उते रिकॉर्डिंग कईसीं ऐं मुंहिंजी लाइफ जी पहिरीं ऑडियो कैसेट ऐं मां उहा ऑडियो कैसेट हर कुझु में मां रिलीज़ कॾहिं थी मां 2 पीस वठी घर अची छॾिया। मां इहो चवंदमि त मुंहिंजे लाइ भाऊ बिशारत डायरेक्टर त आहिनि ई आहिनि पर हिकु वॾे भाउ जी हैसियत रखंदा आहिनि ऐं अम्मा चवंदी आहे त अगरि बिशारत मुंहिंजे पेटां ॼमे आहे त सम्झो त तव्हां जेको आहे सो अहिड़ो पुटु आराम कजो मोमिन रहनि था घणा डबिल ते पाबंदी आहे मानाए तो ऐं मोटिबल शख्सियत ऐं सखीयत हिन सेट ते असांखे का ख़बर न हूंदी आहे। मतिलबु एॾो हथु सखी जेतिरी बजट हूंदी आहे उन खां वधीक अदा जेको आहे सो ख़र्चु कंदो आहे ऐं असांखे ॾाढो सुठो रखियो अथई हिते लॻंदो। महिरबानी जी भाशिक अवां कमेंट्स ॾियो।